प्रोग्राम किया जाता है। ML अनवानी जी अध्यक्ष हैं और उसके साथ मोहन कटारिया जी हमारे अजीत मेरे भाइयों की तरह है। बहुत ही लड़ाई लड़ता है आपके समाज के लिए, मुझे मालूम है। हमेशा ही मोहन कटारिया जी जहां पर भी मिलते हैं सिंधी समाज की बात करते हैं। बहुत बड़ी बात, आज बाहर से हमारे खत्री साहब भी आए हुए हैं और भी लोग इनके साथ आए हैं। मैं सबका जनता ये भी समझ लो साथ ही जुड़ी हुई विधानसभा है, मैं इनका स्वागत करता हूं और एक बार फिर आपको झूलेलाल जी के जन्म उत्सव पर परमात्मा के रूप में जो आए थे उनका जन्म दिवस पर आप सबको बधाई देता हूं। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मरवा साहब, आपने हमारा हौसला अफजाई किया। मैं बाकी सभी आए हुए उपस्थित जनों का यहीं खड़े रहने का रिक्वेस्ट कर रहा हूं, साथ साथ आपका माल्यार्पण हो जाए। अब मैं इन्वाइट करूंगा सिंधी एकेडमी जा जेके मेंबरान आयल थे खत्री साहब तो है नहीं, मिस्टर प्रवीण अनवानी ॿिया जेके भी सिंधी एकेडमी जा मेंबरान आयल आहिनि, मिस्टर HR आसूदानी खे भी रिक्वेस्ट थो कयां स्टेज ते अचनि। सिंधी एकेडमी जा मिस्टर प्रवीण अनवानी ऐं ॿिया जेके भी बानीकार आहिनि, मिस्टर अमर मंशानी, मिस्टर वीरू हिंगोरानी, मिस्टर ममता समतानी एंड मिसेस समतानी। हाँ, मिसेस अंजू तुलसियाणी भी अची वञनि। मिसेस अंजू तुलसियाणी भी रिक्वेस्ट था कयूं, असांजी कर्मठ पत्रकार आहिनि, बड़े जोशीले शब्दनि में हर प्रोग्राम के बारे में लिखना है। मिस्टर प्रवीण अनवानी अच्छा चवन था विषय में मुझे नजर न देने मिसिस मिस पुष्पा भावनानी, उन्हनि खे भी रिक्वेस्ट आहे त अचे वञे स्टेज ते। बाकी साहब चवंदे मुंहिंजी गुरु आहे, बिल्कुलु गुरु आई ना। पुष्पा भावनानी जल्दी अचनि मथे। खत्री साहब के अनवानी साहब अचन, पाकत भाई कर उन्होंने स्वागत करें। श्री ML अनवानी साहब प्रेसिडेंट सिंधी वेलफेयर एसोसिएशन खत्री साहब जो स्वागत, जोरदार तालियों। मिस्टर कटारिया, कटारिया सब का दिया मुझे समतानी ममतानी बराबर थी। कटारिया साहब एक ग्रुप फोटो थी वञे, सभी अची वञो। पंचायत जा बानीकार नंदलाल साहब जो स्वागत कटारिया साहब था करें, तारियों। मिसेस कटारिया के रिक्वेस्ट हो गया तो अंजू तुलसियाणी जो स्वागत करे। धड़ाधड़ अचंदा वञो, ॾाढे प्यार सां सिंग सां स्वागत थींदो रहंदो। जोरदार तारियूं। हिकु बार में छापजी वेंदो, तव्हांजो नालो तारियूं न वॼाईंदव त डबल छापजंदो। हेलो हेलो हेलो, थैंक यू।
श्री धर्मदास शास्त्री खे रिक्वेस्ट कंदुमि नारायण दास साहब जो स्वागत करें पाकर भाई करें। धन्यवाद। अॻिते श्री HR आसूदानी साहब जो स्वागत कंदा मिस्टर शहदादपुरी साहब आसूदाना साहब जो स्वागत। वरी असां चऊं था विच में पत्रकार साहब आहिनि असांजा ॾाढा उल्लेखनीय आहिनि, ॾाढा ज़ोरदार आहिनि। दिल्ली सिंध जा चहेता पत्रकार श्री महेश छाबड़िया साहब जो स्वागत। अनवानी साहब खे रिक्वेस्ट कंदो महेश छाबड़ा जो स्वागत करें। अकेडमी जा मेंबर भी आहिनि, अॻिते वधो हाणे पप्पा साहब खे। चेयरमैन आहिनि अखिल भारतीय महासभा जा श्री पप्पा साहब जो स्वागत करण का मैं रिक्वेस्ट कंदुमि श्री अडवाणी साहब पप्पा साहब जो पाकर भाई करे स्वागत करें। संजय आहूजा साहब अचो साईं। अनवानी साहब के रिक्वेस्ट संजय आहूजा साहब जो स्वागत करें। श्री शंकर बलवानी साहब, चंदर बलवानी साहब, सॉरी लिस्ट आई को ने लिखल है चंदर बलवानी साहब, राइट। ये अखिल भारतीय सिंधी समाज श्री नंदलाल जो थी गयो। हाणे जनकपुरी पंचायत में श्री सतराम मामतानी शहदादपुरी साहब का रिक्वेस्ट कंदुमि मामतानी साहब जो स्वागत करें। मिसिस नीलम नथानी जल्दी स्टेज ते अची वञो। नाथानी मिसिस नीलम, चलो मिसिस कटारिया के रिक्वेस्ट करता हूं मिसिस नाथानिया जो स्वागत करें। असांजे सिंधी वेलफेयर एसोसिएशन तरफों भी इन जो हार्दिक स्वागत मिसिस नाथानिया जो कि हे असांजे विच में हाँ मिसिस नाथानी पाण खुद पंहिंजे श्रीमुख को चवण थी चाहे मां स्वागत थो कयां। सिंधी वेलफेयर एसोसिएशन जा प्रेसिडेंट चीफ सेक्रेटरी साहब ऐं ॿिया मालिकार, मां अवां सभिनी जी घणी घणी शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे हिते सॾु करे तव्हां हेॾी इज़त बख़्शी आहे। एक्चुअली मुंहिंजे हिसाब सां इज़त जा सम्मान जा हक़दार इहे सभु बालिकार आहिनि जिन हेॾी महिनत करे रत सत ॾेई करे हिन एसोसिएशन खे हिन पोज़ीशन ते आंदो आहे। त मां अवां सभिनी खे रिक्वेस्ट कंदसि त ज़ोरदार ताड़ी हिननि जे सम्मान में वधाईंदा। सिंधी वेलफेयर एसोसिएशन जे सम्मान में ज़ोरदार ताड़ी वजाए करे हिननि सभिनी जो स्वागत कंदा। ऐं मां झूलेलाल साईं खे निमाणी वेनती कंदसि कि हिननि जिन पंहिंजो रत सत ॾेई करे सिंधी वेलफेयर एसोसिएशन खे हिन पोज़ीशन ते पहुचायो आहे त अॻे बि ईअं महिनत कंदा रहंदा ऐं इन सोशल सर्विस जे कम में लॻिया रहंदा। थैंक यू सो मच। मिस्टर प्रकाश पंजानी मयूर विहार फेस वन में उन्हनि रिक्वेस्ट कंदुमि। हाणे मां चाहियां थो त असांजे विच में भेण मिसिस मामतानी भी आहिनि, उन्हनि जो स्वागत करो। मिसिस कटारिया जनकपुरी मिस्टर प्रेम रोहिणीअ मां आयल वो भी अचनि स्टेज ते। मिसिस कटारिया खे रिक्वेस्ट कंदुमि हाणे असांजी हिकु एल्डर सिंगर आहे, ॾाढी मशहूर गुरु भी आहे, हिन जा गीत संगीत सभु तव्हां ॿुधा हूंदा, ॾाढे प्यार सां हिननि जो आवाज़ बि ॿुधियो हूंदो। मां चाहियां थो मिसिस कटारिया पुष्पा भावनानी जो स्वागत करें। जोरदार ताड़ियों। मिस्टर प्रेम त्याणी रोहिणीअ मां जनरल सेक्रेटरी साहब आयल है, इन्हनि जो स्वागत कटारिया साहब करंदा। जोरदार ताड़ियों। मयूर विहार में असांजा आयल है
मिस्टर प्रकाश मंझानी, उन्हनि जो स्वागत मिस्टर अमर मंझानी था करनि। धन्यवाद। मयूर गार केतिरो पढ़ियो आया है। असांजे विच में हिकु बुजुर्ग भी आया है। चेतरी चंद जी अखिल भारतीय सिंधी महासभा की तरफों सभी के लख लख बधाई। आज झूलेलाल के भगवान झूलेलाल के प्रोग्राम के विच में असां सभई उपस्थित हूँ। ज्यादा टाइम ना वठंदो हुयो मां तव्हांखे चवंदुमि ये जहिड़ो प्रोग्राम आहे सिंधी अकादमी दिल्ली सरकार रंगारंग प्रोग्राम कंदी आहे, कलाकार मोकिलंदी आहे, सहयोग कंदी आहे सिंधी जे लाइ। इहे असांजी आदरणीय मुख्यमंत्री जहिड़ो असांजो 3 लाख जो बजट हुयो 94 में, वो लगभग 1 करोड़ रुपया असांखे ॾे थी हर साल कम करण जे लाइ। ये असां मुख्यमंत्री जो आभार व्यक्त कंदासीं। ॿियो तव्हांजे विच में जेतिरा भी हिते बुजुर्ग जंहिं वटि हुजे 60 साल को वधीक उम्र हुजे, थोड़ो कमजोर हुजे, वो असांजे अखिल भारतीय सिंधी महासभा जो टेलीफोन नंबर वेलफेयर एसोसिएशन सिंधी वेलफेयर एसोसिएशन को वठी करे असांखे टेलीफोन कंदो, असां उन्हनि जी पूरी तरह सां मदद कंदासीं। ऐं सरकार जी तरफों हर महीने लगभग 1500 रुपया असां उन्हनि खे वठी करे ॾींदासीं। असां सिंधी समाज जो ऐं सिंधी समाज जे लाइ कम करण जे लाइ अखिल भारतीय सिंधी महासभा सरकार सां मिली करे हिकु प्रोग्राम ठाहे थी, जंहिंमें जेतिरा भी सिंधी बुजुर्ग विकलांग या जहिड़ी असांजी भेण विधवा थी वियूं आहिनि उन्हनि जी छोकिरी जे शादी जे लाइ मदद खपे, वो असां सरकार को पूरी तरह वठी ॾींदासीं। असांखे मुख्यमंत्री आश्वासन ॾिनो आहे कि तव्हां निस्वार्थ हलो ऐं पंहिंजी सभा जे माध्यम से भागीदारी हिसाब सां सिंधी समाज के जेतिरो फ़ाइदो पुॼाए सघंदा हो असलियत में पुॼायो। असां इहो बेड़ो उन्हनि को स्वीकार कयो आहे। तव्हांखे अनुरोध कि जहिड़ा भी कमज़ोर या पंहिंजा मिट माइट हुजनि वो अचनि असां वटि, असां उन्हनि जी फिर सां मदद कंदासीं। धन्यवाद। जय। थैंक यू खत्री साहब। असांजे विच में 93 इयर्स ओल्ड श्री मीरचंदानी साहब आयल है शिवालिक को, उन्हनि जो स्वागत असां करे चुकिया आहियूं। असांखे फ़ख्र आहे कि एतिरी उम्र हुजण बावजूद उन्हनि एॾी हिम्मत कई आहे कि ही प्रोग्राम ॾिसण असांजे साम्हूं असांजे विच में पधारिया। असां उन्हनि खे धन्यवाद था ॾियूं। श्री मीरचंदानी साहब शिवालिक में आयल आहिनि। तो मैं शिवालिक का प्रेसिडेंट हूँ और यहाँ झूलेलाल के लिए मैं हमेशा आना चाहता हूँ और झूलेलाल की मैं सेवा करता हूँ। और 93 ईयर्स के 93 साल के भाई साहब यहाँ पर आए हुए। असांजा फ्रीडम फाइटर दादा मीरचंदानी फ्रॉम शिवालिक मालवण।